बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुर कल्याण। काफ़ी रिसाला सुर कल्याण सां शुरू थियनि था। लफ़्ज़ कल्याण माना सुख, सुकून, शांति। शाह जे रिसाले में सुर कल्याण ख़ुदा जी साराह सां शुरू थिए थो। डॉक्टर गुरबख्शाणी लफ़्ज़ कल्याण जी माना ख़ैर, सुख ऐं शांति ॼाणाई आहे। डॉक्टर बलोच साहब कल्याण लफ़्ज़ जी माना कामयाब, हीलो ऐं कोशिश लिखी आहे। हू लिखे थो त ही सुर ख़ासि तौर ते हक़ ऐं हक़ीक़त जे ॻोल्हींदड़नि खे लोॾींदड़ ऐं लर्ज़ाईंदड़ आहे। संदसि सुख ऐं आराम विञाईंदड़ आहे। इन लिहाज़ खां सुर कल्याण निहायत ज़ोराइतो सुर आहे, जंहिंमें शांत ऐं सुकून बदिरां वलवलो ऐं ववोक आहे, जंहिंमें जुरत ऐं जोलान, हेज ऐं हेजान आहे। डॉक्टर बलोच साहिब हिन सुर जे हवाले सां ॿी बि हिकु अहम ॻाल्हि लिखी आहे त मौजूदा दौर में शाह जे रिसाले जे सवारींदड़नि मां घणनि खे सुर कल्याण जी माना ऐं मक़सद सम्झण में भुल थी आहे, छाकाणि जो हिन सुर में समायल फ़िक्र ते सोचण बदिरां सॼो तवजह लफ़्ज़ कल्याण जी माना ते ॾिनो ऐं इन में पिण हिन लफ़्ज़ जी सिंधी में आम इस्तेमाल वारे इस्तिलाही माना बदिरां उनजी संस्कृत वारी इश्तिक़ाक़ खे साम्हूं रखियो। सिंधीअ में कल्याण माना कामयाब, हीलो ऐं कोशिश आहे। आम तौर ते चयो वञे थो त सुर कल्याण में शाह साहब पहिरीं वहदत मां कसरत वारो सूफ़ियाणो राज़ सम्झायो आहे, याने धणी हिकु आहे, संदसि को बि सानी नाहे। ही समूरी घणाई संदसि हेकड़ाई मां निकिती आहे, पर सिर्फ़ ईअं बि नाहे। हिन सुर जा काफ़ी रुख़ आहिनि, बल्कि हिन सुर जो हर दास्तान अलॻि अलॻि फ़िक्र साम्हूं आणे थो। पहिरें दास्तान में काइनात जे पालणहार जी सना सां गॾु ॿिन्ही जहाननि जे सरदार जी अज़मत ऐं संदन वजूद खे हुन काइनात जी तख़लीक़ जो कारण मञियो वियो आहे। तां मञ मोहम्मद कारणी त इन ई दास्तान में ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून सचनि कोन्हे सूर वारी ॻाल्हि बि कयल आहे। ॿिए दास्तान में मौत खां अॻु मरण ऐं जीअण खां अॻु जीअण वारी रमज़ बि आहे त मरण खां अॻु माहिर थियण जी ॻाल्हि बि कयल आहे। टिएं दास्तान में ख़ुदीअ खे ख़तमु करे ख़ुदा जी ॻोल्हा करण जो फ़िक्र समायल आहे ऐं चयल आहे त जीअं हिकु म्याण में ॿ तलवारूं नथियूं रखी सघजनि, ईअं ई हिकु वजूद में ख़ुदी ऐं ख़ुदा गॾु नथा रही सघनि। साॻी रीति चोथे ऐं पंजे दास्तान में अञा अलॻि फ़िक्र मौजूदु आहे। हिन सुर में तसव्वुफ़ जे अमीक़ नुक़्तनि सां गॾु इश्क़ ऐं आशिक़ जूं ख़सलतूं पिण बयानु कयल आहिनि त फ़नी एतबार खां सुर कल्याण भरपूर मौसीक़ियत, रवानी, सलासत, नग़्मे ऐं तरन्नुम ऐं शाइस्तगी ते ॿधल आहे। जीअं त ही बैत अवल अलाह अलीम, आला आलम जो धणी, कादिर पंहिंजी कुदरत से कायम आह कदीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब्बो रहीम, सो साराह सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी। हिनमें रब ताला जे लाइ रब लतीफ़ फरमाए थो, पाणे जल जलालहू, पाणे जान जमाल,
पाणी सूरत पिरीअ जी पाणी हुसन कमाल। पाणी पीर मुरीद थिए पाणी पाण ख़याल। सब सभोई हाल मंझाई मालूम थिए। सुर कल्याण में शाह साहब जिते धणी जी वाखाण कई आहे उते हुसन इश्क ऐं दर्द जो पिण दिल खे छुहंदड़ बयान कयो आहे। हुसन के दर्द सां हमकिनार करे तमसीली अंदाज में समझाइण संदसी कमाल आहे, जेको दर्द जे जमाल जो आला नमूनो आहे। सिर ढूंढियां धड़ न लहां, धड़ ढूंढियां सिर नाह। हथ कारायूं आंगरियूं वया कपजी कांह। वहदत जे विहां जे वया से वढिया। बेहंद साईं चवे तो सूरी आह सिंगार अगही आशकन जो। मुड़न मोटण मेहणो थिया निज़ारे निर्वार। कुसण जो करार असिल आशकन खे। मुल महांगो कतरो सिकण शहादत। असां इबादत नज़र नाज पिरन जो। मथियां बेत इश्क जी इंतहा खे छुहन था। सिकण जो शहादत थियण ऐं पिरी जे नाज भरे नज़र इबादत बणिजे त इन खां वधीक इश्क जो भला कहिड़ो इज़हार थी सघे थो। हिननि बेतनि में तमसीली तौर हुसैन बिन मंसूर हल्लाज ऐं संदसि वहदत अल वजूदी फ़िक्र कुर्बानी ऐं अमल जो ज़िक्र आहे। मिठायां मिठो घणो कड़ो नाह कलाम। सुकूत ई सलाम पिरियां संदे पार जो। पिरियां संदे पार जी मिड़ई मिठाई कान्हे कड़ाई चखी जे चेत करे। हिननि ॿिनि बेतनि में शाह साईं ज़ाइके जे एहसास के साम्हूं आणींदे पंहिंजी ॻाल्हि कई आहे। मिठो खटो कड़ो फिको कसारो ॿाड़ो वग़ैरह ज़ाइका आहिनि। शाह साईं जो उहो चवण त मिठाई खां बि वधीक मिठो उन्हनि जो ॻाल्हाइण आहे। संदन ख़ामोशी बत सलामनि जे बराबरि आहे। या बैत में शाह साहब चवे थो त महबूबनि जे तरफ़ जी मिरी याने मिर्च बि मिठाई आहे। छाकाणि त जेकर मोहबत सां उन्हनि खे चखबो त मिर्च बि मिर्च न लॻंदा बल्कि मिठाई लॻंदा। घणनि शाइरनि इन बेत में मिरी मिठाई जे बदिरां मिड़ई मिठाई लिखियो आहे, जेको मानियत जे एतबार सां दुरुस्त नाहे। हिन ई सुर में हिकु ॿियो ख़ूबसूरत बेत पिण आहे। हबीबन हेकार मंझां मेहर सॾ कयो। सो मूं सभ जमार ओरण उहो ई थियो। याने सिर्फ़ हिकु भेरो मुंहिंजे दोस्तनि महिरबानी कंदे प्यार मां मूंखे पुकारियो हो। उहो सॾ उहा पुकार मूं समूरी हयाती वरजाई आहे ऐं हमेशह उन जे जवाब में जेकार याने जे करे सॾ जो जवाब ॾिनो आहे। मजमूई तौर सुर कल्याण में शाह साहब ख़ुदा जी वाखाण सां गॾु हुसन इश्क कुर्बानी अमल इल्म वहदानियत ऐं तसव्वुफ़ जहिड़ा मौज़ू बयान कया आहिनि।